जी नाज़रीन, असीं इन वक़्तु नई शरीफ़ वटि जाबलू इलाइक़ो निगावल डैम ते मौजूदु आहियूं, जेको गुज़िरियल 2 खां 3 ॾींहं अवल जेको आहे निगावल डैम जो जेको पुल आहे जेको धमाके सां टुटी पई, जंहिं सबबु काफ़ी जेके ॻोठ आहिनि उहे पाणी जे लपेट में अची विया। काफ़ी ॻोठ मुतासिर थिया, जेके ॻोठाणा जेके आहिनि उन्हनि सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पियो। जेको उतां जो जेको मवेशी जेको मालवंद माण्हू उन्हनि खे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पियो। उन खां पोइ जॾहिं मीडिया ते ख़बरूं हलण बैदि आपाशी इंतिज़ामिया पारां हीउ पुल जो जेको तइमीराती वारो कमु जेको हिननि जारी सारी आहे। हीअ अवां स्क्रीन ते ॾिसी सघो था। हितां जे ॻोठाणनि सां असांजो काफ़ी ॻाल्हि ॿोल थियो आहे। हुननि जो चवणु आहे त हीउ जेको तइमीराती कमु जेको आहे उहो बि नाक़िस मटीरियल आहे। जॾहिं त हीउ जेको निगावल डैम आहे, उहा निगावल डैम तव्हांखे असां स्क्रीन ते ॾेखारींदासीं। हीउ साम्हूं निगावल डैम आहे। हीउ तव्हां साम्हूं ॾिसी सघो था स्क्रीन ते, हीउ निगावल डैम आहे। निगावल डैम जेको करोड़े रुपयनि जे लाॻत सां सिंध हुकूमत पारां जेका मंज़ूर कयल जेके रक़म आहे उहा हितां जे जेको सो इरीगेशन डिपार्टमेंट उन्हनि मुबैना करप्शन करे जेको सो नाक़िस मटीरियल इस्तेमालु करे निगावल डैम ठाहियो। निगावल डैम ठाहिण खां पोइ हीउ जेको पुल उन्हनि ठाहियो उन में बि पिणु जेको सो नाक़िस मटीरियल इस्तेमालु थियो, जंहिं सबबु खीरतर जबल जेको खीरतर जबल मां जेको बरसाती पाणी जेको हिन डैम में जेको सो दाख़िल थींदो आहे, दाख़िल थियण बैदि हीउ स्टोर थींदो आहे हिते निगावल डैम में। थोरी ई बरसाति पवण सबबु जेको आहे सो निगावल डैम वारो जेको पुल आहे उहा धमाके सां टुटी पई, जंहिं सबबु काफ़ी ॻोठ जेके आहिनि उहे मुतासिर थिया। अॼु असां हुते मौजूदु आहियूं। हिते काफ़ी असां ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं। कुझु जेके ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कया उन्हनि जो चवणु आहे त हीउ निगावल डैम वारो जेको हीउ पुल आहे उहा नाक़िस मटीरियल इस्तेमालु थियण जे करे जेको आहे सो टुटी पई, जंहिं सबबु असांजा काफ़ी जेके ॻोठ आहिनि तक़रीबन 10 खां 12 जेके ॻोठ आहिनि उहे मुतासिर थिया। असांखे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पियो। जॾहिं त हुननि जो इहो बि चवणु आहे त असांजो जेको फ़सुलु आहे, जेको असां फ़सुलु जेको पोखियोसीं उहा फ़सुलु बि असांजो जेको सो उनखे बि नुक़सानु पियो आहे। असांखे काफ़ी नुक़सानु पिया आहिनि। हीउ ॻोठाणनि जो चवणु आहे त हीउ जेको निगावल डैम जेका थोरी ई बरसाति पवण खां पोइ जेको तुंहिंजो जेको पुल आहे जेका उहा टुटी पई आहे। जॾहिं त तेज़ बरसाति खां पोइ हीउ हिते जेको आहे सो निगावल डैम जेको हीउ साम्हूं जेको स्क्रीन तव्हां ॾिसी सघो था इहो बि टुटी सघे थो। अञा वधीक नुक़सानु पिणु थी सघे थो। हिननि इहो इल्ज़ाम लॻायो त इरीगेशन डिपार्टमेंट जेको आहे उन्हनि जेको मुबैना करप्शन सबबु हींअर जेको हीउ तइमीराती कमु जेको हले पियो, असां स्क्रीन ते तव्हांखे ॾिसींदासीं। साम्हूं ही तव्हांजो जेको सो मशीनरी जेका आहे, ट्रैक्टर टालियूं जेके भरिजी जेके अचनि पिया था, उन्हनि ॻोठाणनि जो चवणु आहे हितां ई जेके जबलनि जो जेको सो रेती ऐं बजरी आहे उहा रेती ऐं बजरी हिन जेको सो पुल में विझी हुनजो तइमीराती कमु शुरू कयो आहे। हेवी मशीनरी बि कमु करे पई थी, तव्हां स्क्रीन ते ॾिसी सघो था। पर हुननि जो ॻोठाणनि जो चवणु आहे त हिन में पथर जेके पथर जेके आहिनि उहे पथर हुजण बजाए हीअ जेके हितां जे जेके रेगिस्तान वारे इलाइक़े मां जेको जाबलू इलाइक़नि मां हितां ई मिटी ऐं रेती जेको सो खणी हिन में ट्रालियुनि में हिन में विझी हिन जो जेको सो कमु करे आहिनि। हिकु दफ़ो ॿीहर जेको सो हीउ हिन खे नाक़िस मटीरियल सां तयारु कयो पियो। ऐं हुननि सिंध हुकूमत खां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां पिणु मुतालबो कयो त ख़ुदा हे जेके करप्शन कंदड़ जेके इरीगेशन डिपार्टमेंट जे जेके अमलदार आहिनि, जेके अॻवान आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु नोटिस वठी असांखे वधीक परेशान खां बचायो वञे।